ठीकु आहे हसीना बेगम, मूंखे तुंहिंजी शर्त क़बूल आहे, पर रुगो मूंखे इहो ॿुधाए मूंखे पैसा कीअं ॾींदी? गुलनार, हितां ॿाहिरि निकिरण खां पोइ सभ खां पहिरियां मां तुंहिंजा तोखे पैसा ॾींदसि। मूंखे तो मथां भरोसो न आहे हसीना बेगम। जेकॾहिं मां तोसां गॾु हलियसि ऐं तूं हुते वञी मूंखे माराए छॾी त पोइ? गुलनार, तोखे मुंहिंजे मथां एतबार करिणो पवंदो। तूं मूंसां एतिरी चङाई करे थी, छा मां तोखे माराए सघां थी? मुंहिंजी भलाई खां वधीक डूंगर ख़ान तो मथां भलाई कई, तूं हुन सां छा कयो? तोखे कखनि मां कढी महलातुनि में वठी आयो, तूं हुन सां कहिड़ी चङाई कई जो मूंसां कंदीअ? गुलनार, तोखे मुंहिंजे मथां एतबार करिणो पवंदो। इहो एतबार त तो मथां कॾहिं बि कोन थींदो। तोखे पहिरीं मुंहिंजा पैसा ॾियणा पवंदा, हिन खां पोइ मां तोखे हितां वञण जी वाट ॾींदसि, न त सॼी उमिरि तूं हिते ई सड़ंदी रहंदी। गुलनार, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां हितां निकिरण खां अॻु में तोखे पैसा ॾियां थी, बसि न? पर तोखे मुंहिंजे लाइ हिकिड़ो कमु करिणो पवंदो। मुंहिंजे लाइ मोबाइल जो बंदोबस्तु कर, पोइ मां तुंहिंजे लाइ पैसनि जो बंदोबस्तु कयां थी। सही आहे न? ठीकु आहे हसीना बेगम, मां तुंहिंजे लाइ मोबाइल जो बंदोबस्तु कयां थी ऐं तूं मुंहिंजे लाइ 1 करोड़ जो बंदोबस्तु कर। हुन खां पोइ तोखे हितां आज़ादी मिलंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।